अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, ला इलाहा इल्लल्लाह जो कलिमो जेको असां सभु पढ़ूं था उन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिक जो ताल्लुक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात सां आहे त अल्लाह खां सवाइ कोई माबूद बरहक़ कोन्हे, ऐं ॿियो त मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे। ॿी गवाही जे ताल्लुक़ सां कुझु ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि जे साम्हूं करणु चाहियां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण मां छा मुराद आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्दीक़ करणु, उनखे अल्लाह जो सचो नबी करे मञणु, ऐं इहो त अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सभिनी ॾांहुं अल्लाह जो रसूल आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला जो फरमान, कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायो त इंसानो तव्हां सभिनी ॾांहुं अल्लाह जो मोकिलियल रसूल आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण मज़ा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन आहे, आख़िरी नबी आहिनि। पाण खां पोइ को बि नबी कोन्हे अचिणो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, वकान नबिय्यु युबअसु इला क़ौमिही ख़ासतन व बुइस्तु इलन नास आम्मा। त मूंखां पहिरीं जेको नबी ईंदो हुयो उहो ख़ासि पंहिंजी क़ौम ॾांहुं नबी थी करे ईंदो हुयो, जॾहिं त आऊं तव्हां सभिनी जे लाइ अल्लाह जो नबी आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण मज़ा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त उन ॻाल्हि ते ईमान आणण त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ऐं शरीयत आख़िरी शरीयत आहे, जंहिं पुठियनि सभिनी आसमानी दीननि खे मनसूख़ करे छॾियो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण मज़ा हिकु ॻाल्हि इहा बि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो दीन असां ताईं पहुचाए छॾियो, मुकमल दीन पूरी शफ़ाफ़ियत सां, जहिड़े नमूने अल्लाह ताला उन्हनि जी ड्यूटी लॻाई हुई, वअंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास, अहिड़े नमूने सां जीअं क़ुरान करीम लथो, प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जी मुकमल वज़ाहत करे छॾी ऐं हर शइ वाज़िह करे छॾी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, तरक्तुकुम अलल बैदा लैलुहा कनहारिहा ला यज़ीगु अन्हा इल्ला हालिकुन। फरमाई त आऊं तव्हांखे उन दीन ते छॾे पियो वञा जंहिं जूं रातियूं बि ॾींहंनि वांगुरु रोशन आहे, जंहिंमें हर शइ बिल्कुलु वाज़िह आहे, चिटी आहे, ऐं उन खां परे उहो ई माण्हू थी सघे थो जेको तबाह ऐं बर्बादु थियणो आहे, हलाकत जंहिंजे लाइ लिखी चुकी वई आहे, उहो ई माण्हू हिन दीन खां परे थी सघे थो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्दीक़ में इहे सभु ॻाल्हियूं अची वञनि थियूं। ऐं उनखां सवाइ हिकु अहम नुक़्तो इहो बि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जी इत्तिबा ऐं पैरवी करणु, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी मञण में इहा बि शइ दाख़िल आहे त प्यारो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांखे तरीक़ो ॿुधाए उन ते असां अमल कयूं। क़ुरान करीम में अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मनसब ज़िक्र कयो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असांजे लाइ नमूनो आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, फरमाई त तव्हांजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी जीअं गुज़री ईअं असां उनखे पंहिंजो आइडियल मञूं, उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं त उन में ई असांजी कामयाबी आहे। त हाणे ख़ुलासो गुफ़्तगू जो इहो आहे त अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो नबी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे पंहिंजो नबी बनायो। हाणे असांखे खपे त असां उन ते ईमान आणियूं ऐं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे सचो दीन सम्झूं ऐं उन में पंहिंजी नजात सम्झूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिदायत जे हूंदे ॿी कंहिं हिदायत ॾांहुं न ॾिसूं, इन में ई असां सभिनी जी कामयाबी आहे। जीअं सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन चवंदा हुया त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरक्ना अलल बैदा, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे रोशन दीन ते छॾे विया। त सहाबा जो इहो मनहज आहे, पूरी ज़िंदगी हू उन ते हलिया ऐं जेके बि आइमा आया उन्हनि बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको ॿुधायल दीन हो, जेको तरीक़ो हुयो, उन ते ई हलिया। असांखे खपे त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सिर्फ़ु ज़ुबानी ईमान जो दावो न हुजे, बल्कि हर लिहाज़ सां प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा हुजे, पैरवी हुजे। अल्लाह जे दीन खे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आया इस्लाम जी सूरत में, इहो असांजे लाइ काफ़ी आहे। उन ते असां अमल कयूं।
अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।